ऑल नमस्ते एमडीएस यूनिवर्सिटी अजमेर जो नओं पेपर जिन में आहे सिंधी नावल जो विकास जिन जा राइटर आहिनि डॉक्टर हासो दादनानी जी। उन्हनि में पाण कुझु टाइम पहिरीं नावल नवीस प्रोफेसर राम पंजवाणी साहब जी शख़्सियत जो पढ़ियोसीं। हाणे उन्हनि जे द्वारा जेको तर्जुमो कयल नॉवेल आहे जेको हींअर एमडीएस सिलेबस में रखियलु आहे, हिकु त आहे पद्मा, आहे न आहे, कैदी, लतीफ़ा। ही 4 नावेल प्रोफेसर राम पंजवाणी जा हिन सिंधी नावेल जे विकास किताब में ॾिनल आहिनि। पद्मा नावेल 1939 में जेको अंग्रेज़ी नावेल आहे सर हॉलकिन जो लिखियलु, उन्हनि जो पंजवाणी साहब तर्जुमो कयो हो, पर तर्जुमो अहिड़े शानदार तरीक़े सां कयल आहे कि नावेल खे जॾहिं पढ़ण जे लाइ खणियो आहे त उनखे छॾण जो मन कोन थींदो। नावेल जी कहाणी ॾाढी उत्सुकता इंतज़ारी वारी आहे। जीअं जीअं पढ़ंदा वेंदा तीअं तीअं उत्सुकता वधंदी वेंदी कि अॻियां छा थींदो। हिन जो जेको हिननि पंजवाणी साहिब नावेल खे अनुवाद करण जे वक़्तु ख़तनि जी ॿोली अहिड़ी त असरदार ऐं उत्सुकता पैदा कंदड़ लिखी आहे जो मन में इंतज़ारी वधंदी थी वञे। हिन जा कुझु डायलॉग्स आहिनि जेके हिन औरत जे प्यार जी पछाड़ ॿुधाइण जे लाइ हिकु सुठे नमूननि में या सुठे लफ़्ज़नि में जेको इस्तेमालु कयो अथनि उहे लफ़्ज़ अथनि। ज़ाल खे प्यार जी ख़बर है, उन्हीअ वेल पइजी थी वञे जॾहिं संदसि प्रेमी हिकु दफ़ो नेण नेणनि सां मिलाए ॻुझो पैगाम थो ॿुधाए। हिन औरत जी दिलि जी भावना खे अहिड़े सुठे लफ़्ज़नि में बयानु कयो आहे कि पढ़ंदड़ खे नॉवेल अॻियां पढ़ण जो आनंद थो प्राप्त थिए ऐं हू अॻियां वधंदो थो वञे, नॉवेल अध में नथो छॾणु चाहे। लॻभॻि मुनो नावेल ख़तनि में पेश थियल आहे। हिन ख़तनि जे सिलसिले में अमरनाथ पद्मा खे चाहींदो बि परे हटणु पियो चाहे। अमरनाथ पद्मा खे चाहींदो आहे। हिन पद्मा नावेल जा मुख्य ॿ किरदार आहिनि अमरनाथ ऐं पद्मा। अमरनाथ पंहिंजो जीवन देश सेवा जे लाइ समर्पित करे चुकियो आहे ऐं पद्मा हिकु ऊचे ख़ानदान जी छोकिरी आहे। हिन में आहे अमरनाथ पद्मावतीअ खे खां अलॻि थो रहे, पर हू हुन खां अलॻि नथो रही सघे। ख़तनि जे द्वारा हू पंहिंजे प्रेम जो इज़हार कंदो ई थो रहे। इन नावेल जी कहाणी आहे कि ॿई हिक ॿिए में प्रेम कंदा आहिनि पर आपस में मिली नथा सघनि, छाकाणि हिननि जे विच में आड़ आहे हिकु ऊचे कुल जी ऐं हू पंहिंजी देश सेवा जे लाइ पंहिंजो जीवन समर्पित करे चुकियो आहे। अमरनाथ पद्मावतीअ खां केतिरो वक़्तु अलॻि रहे थो, पर विच में मौक़े सां साणस मिलंदो बि रहे थो। मंत्री पद्मा देवीअ सां मिले थो ऐं अमरनाथ जे गिरफ़्तारीअ जी ॻाल्हि बि चोरे थो। प्यार त ही अमरनाथ ऐं पद्मावती कंदा आहिनि, पर जेको मंत्री हो उहो बि पद्मा खे चाहे थो ऐं पद्मा खे हासिल करण जी कोशिश करे थो। ऐं ही मंत्री चाहे थो त अमरनाथ खे जेल में विझाए करे हू पद्मा खे हथु करे छॾे। ॿिन्ही जे विच में लफ़्ज़ी छिकताण थिए थी, पर पद्मा साफ़ साफ़ अमरनाथ खे पंहिंजो मञे थी, पर मंत्री बि पद्मा ते पंहिंज पाईअ जो हक़ जमाइण जी कोशिश करे थो, पर पद्मा साफ़ नाकार करे छॾे। मंत्री अमरनाथ खे पकड़ाइण जी कोशिशूं शुरू करे छॾियूं। सख़्तु चौकसी रखी वई। पद्मा बि अमरनाथ खे शहर छॾे वञण जी सलाह ॾिनी। अमरनाथ लिक छिप में वेस मटाए निकिरी वञे थो ऐं पंहिंजो पिस्तौल पद्मा खे ॾेई वञे थो। मंत्री पद्मा खे ब्लैकमेल करण जी कोशिश करे थो। पद्मा रोई बीहे थी, मंत्री बि हलियो वञे थो। अमरनाथ ऐं पद्मा हिक ॿिए खे ख़तनि रस्ते हाल अहिवाल ॾींदा रहंदा हुआ। मंत्री अमरनाथ खे बंदि कराए पद्मा खे पंहिंजो करण जो सुपिनो ॾिसे थो, जंहिंजी ख़बर कंहिंखे न आहे। पद्मा बि अमरनाथ वारो ॾिनल पिस्तौल ताणे रखे थी। पद्मा पिस्तौल ॾेखारे खेसि इत्तलाउ ॾिए थी
जेकॾहिं पंहिंजे ग़लति इरादनि खां बाज़ न आयो त हितां सलामत न वञी सघंदो। मंत्री राति जे वक़्तु पद्मा जे घर अचे थो ऐं अमरनाथ खे जेल में बंदि कराइण जो सोचे ऐं हिन खे पंहिंजो पाण सां मिलाइण जी कोशिशि करे थो, हथु करण जी कोशिशि करे थो पद्मा खे, पर पद्मा हिनखे साफ़ मना करे थी कि मां केवल अमरनाथ जी आहियां ऐं अमरनाथ मुंहिंजो आहे। त हेतिरे में छा थो थिएसि कि ऐं उन ई वक़्तु राति जो अमरनाथ बि लिकी छुपी पद्मा जे घर अचे थो, पर ही मंत्रीअ खे पद्मा जे घर ॾिसे थो त ही पद्मा ते शक करे थो ऐं छिक ताण में पिस्तौल हली थी वञे, जेका गोली मंत्रीअ खे लॻे थी ऐं मंत्री मरी थो वञे, पर मंत्रीअ जो ॾोह पद्मा पंहिंजे पाण ते थी खणी सघे, पाण ते थी खणे ऐं ही अमरनाथ खे उतां वञण लाइ चई थी छॾे। अमरनाथ उतां निकिरी थो वञे, पर अमरनाथ ही चोट खाधल हो सिपाही, त अमरनाथ पंहिंजो आपघात करण जी कोशिशि करे थो, पर आपघात करण खां पहिरीं हू राजगुरुअ सां मिलण थो चाहे। जॾहिं ही राजगुरुअ सां मिले थो त राजगुरु हिनखे ॿुधाएसि थो कि उहो ई उनजो पिता आहे। वरना अमरनाथ पंहिंजो पाण खे अनाथ सम्झंदो हो, पर लास्ट टाइम ते ख़बर पएसि थी कि राजगुरु ही हिन जो पिता आहे। ऐं राजगुरुअ खे पद्मा ॿुधाए थी त मां मंत्रीअ जो खून मां न कयो आहे, पर इहो अपराध मां पंहिंजे सिर ते खणी प्राश्चित करण जी कोशिशि कई आहे। ऐं होॾां अमरनाथ बि राजगुरुअ खे ॿुधाए वियो कि न मां पापी मंत्रीअ खे मूं ई मारियो आहे, मां गुनहगार आहियां। राजगुरु खेसि पद्मा जी सज़ा ॿुधाए हू अंदर ई अंदर पछताए थो। पद्मा अमरनाथ उतां वञण जी करे रहियो हो त राजगुरु खेसि संदसि माउ ऐं पीउ जो फोटो ॾेखारे संदसि राज़ ॿुधायो कि भई हू ई हुनजो पिता आहे। पद्मा वरी अमरनाथ जी गिरफ़्तारी जो ॿुधी बेहोश थी वई। होश में आई त डॉक्टर खेसि ॿुधायो त अमरनाथ जी गिरफ़्तारी जो हुकुम वापसि थियो आहे, खेसि आज़ादु रखियो आहे ऐं सियासत जो राजमंत्री बणायो आहे। पद्मा उत्सुकता में वधीक उन खां पुछणु लॻे थी। हिन नॉवेल जो अंत ॾाढो सुखद कयो वियो आहे। अमरनाथ खे पंहिंजो पिता थो मिली वञे ऐं ॿई राजगुरु खे पद्मा थी मिले ऐं पद बि थो मिली वञेसि। प्रोफेसर पंजवाणीअ सियासत जी रांदि सां प्रेम जो किस्सो मिलाए अहिड़ी त चतुराई सां पेश कयो आहे जो नॉवेल शुरू करण बैदि पूरो करण खां सवाइ छॾे नथो सघिजे। नॉवेल में केतिरनि हंधि पहाका बि इस्तेमालु थियल आहिनि, जीअं उभरंदड़ सूरज खे सलाम, इंतज़ार मौत खां वधीक मारींदड़ आहे, ऐं केतिरा ठेठ सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, जीअं बाज़खाना, तमंचो, अर्दली वग़ैरह। ऐं हिन जो जेको मेन डायलॉग आहे जेको मूंखे वधीक सुठो लॻंदो आहे, जेको अमरनाथ चवंदो आहे, मुंहिंजी हालति उन्हीअ सिलह जे मरीज़ वांगुरु आहे जो पाण जीवन ऐं मौत जे विच में जंग जोटे रहियो आहे। जॾहिं पद्मावती ऐं हिन जे प्रेम जो इज़हार कंदो आहे त ही डायलॉग अमरनाथ पद्मावती खे चवंदो आहे। जय झूलेलाल, नमस्ते।